हराम खाइण खां बाद में चङे भले दीनदार जी भी दुआ क़बूल न थींदी। हराम खाइण खां, हराम खाओ दुआ क़बूल न थींदी। हज्जाज बिन यूसुफ उन तमामु जेको आहे आलमनि खे बि क़तल कराए छॾियो हुयो कंहिं ज़माने में, यानी जल्दबाज़ तमामु घणो हुयो। जल्दबाज़ हुयो मुस्लमान पर जल्दबाज़ इंतिहा दर्जे जो हूंदो हुयो। हाणे करे हिकु आलमनि जे टोले खे घुराई, उन्हनि सां जेको हज्जाज बिन यूसुफ मुक़ाबिलो न पियो करे सघे। हज्जाज बिन यूसुफ चयो त हाणे इन सां मां हमिलो नेट कयां कीअं। पोइ उन्हनि खे 70 या अहिड़ी तरह 70 या 60 जेको आलिम हुया उन्हनि खे चयो मां तव्हांजी दावत थो कयां, तव्हां मुंहिंजी दावत ते अचो। त हज्जाज बिन यूसुफ उन्हनि जी दावत ते उहे 70 आलिम आया। उन्हनि जो यार लॻे थो हज्जाज बिन यूसुफ हाणे सिधो थी वियो आहे, जेको दावत करे थो यानी ईअं सम्झो ख़ैर ख़्वाही कंदो न। हाणे त पोइ हाणे करे हज्जाज बिन यूसुफ उन्हनि 70 आलिम खे हराम खाराए छॾियो। ॾिसो हराम जो असरु हूंदो आहे, दुआ क़बूल न थींदी हराम जो। पोइ 70 जेके आलिम हुया न उहे अहिड़ा आलिम हुया जंहिंजी दुआ घुरनि फौरी तौरु क़बूल। त हज्जाज बिन यूसुफ उन्हनि खे घुराए करे ऐं 70 खे ई हराम खाराए छॾियो। जिन जो खाराईंदे हिन खां बाद में हाणे हज्जाज बिन यूसुफ मानी खाई करे पोइ हाणे छा कंदा, काफ़ी टाइम गुज़री वियो। हज्जाज बिन यूसुफ चयो मां तव्हांखे कुटाईंदुमि, मां तव्हांखे माराईंदुमि। त उन्हनि जो तव्हांखे ख़बर न आहे त पहिरियों बि असांजे मारण जो तूं इरादो कयो, असां तो कईसीं बददुआ। हज्जाज बिन यूसुफ खे चऊं बददुआ कईसीं, उन बददुआ तोखे असरु ॾेखारियो न ॾेखारियो। त आलमनि चयो हाणे बि असां उहा तोखे बददुआ कंदासीं। त हज्जाज बिन यूसुफ जो हाणे तव्हांखे मोकल आहे, हाणे तव्हां बददुआ करे ॾेखारियो। अची करे साईं मौलवी साहब आलिम अची करे दुआ घुरियूं, आमीन चवनि दुआ क़बूल थिए ई न। ॿीं दुआ घुरी करे आमीन चवनि दुआ क़बूल थिए ई न। हाणे करे उन्हनि खे पूरो कराए छॾियईं, माराए छॾियईं।